उहिदे तां हटायल एंटी करप्शन चेयरमैन जे इल्ज़ामनि ते एंटी करप्शन खाते वारे वज़ीर जे तर्जुमान चयो आहे त फरहत जुणेजे जा इल्ज़ाम बेबुनियाद ऐं हथ ठोकिया आहिनि। जॾहिं त सिंध हुकूमत फरहत जुणेजे जी बदिली कई त हुन इल्ज़ाम हणणु शुरू करे छॾिया। एंटी करप्शन खाते वारे वज़ीर जे तर्जुमान मूजिबि फरहत जुणेजो जॾहिं उहिदे ते हो तॾहिं हुन बयान छो न ॾिनो। सीनियर ऑफिसर जे अहिड़े ग़लति बयान ते अफ़सोस थियो, हुन जी जांच कराई वेंदी। फरहत जुणेजे को ख़त सूबाई वज़ीर खे नाहे लिखियो ऐं नई ऑफिस खे को ख़त मिलियो आहे। हू गुज़िरियल 2 महीननि में खाते लाइ का कानून साज़ी ऐं कंहिं बि बहितरी लाइ के उपा न वठी सघियो हो। फरहत जुणेजे खे एंटी करप्शन खाते में बहितरीअ लाइ जेको हदफ़ ॾिनो वियो हो, हू उन ते बि जोॻा नतीजा न ॾेई सघियो हो। तर्जुमान मूजिबि सीनियर ऑफिसर हूंदे अहिड़े क़िस्म जी हरकत करणु फरहत जुणेजे जी अहलियत ऐं दिमाग़ी हालत जो अंदाज़ो ॿुधाए थी। सरकारी ऑफिसरनि जी मुक़ररी ऐं बदिली थींदी रहंदी आहे। अॻु बि संदसि बदिली थी हुई, पहिरियों भेरो संदसि बदिली नाहे थी। वाज़िर आहे त एंटी करप्शन खाते जे चेयरमैनशिप तां हटायल फरहत जुणेजो खाते जे कामोरनि ते करप्शन जा इल्ज़ाम मढ़ींदे चयो हो त डायरेक्टर एंटी करप्शन ऑफिस में करप्शन जी बाज़ार लॻल आहे। हर महीने 6 खां 7 करोड़ रुपयनि जी करप्शन थी रही आहे। फरहत जुणे जे मूजिबि एंटी करप्शन में बदिलनि ऐं मुक़ररनि जो हिकु ख़ानगी माण्हू शहरयार महर निज़ाम हलाए रहियो आहे। डायरेक्टर तोड़े शहरयार महर ताज़ो डिप्टी डायरेक्टरनि जे मुक़ररनि ते 15 लख रुपया रिश्वत वरिती आहे। हुन दावा कई त सरकारी ऑफिसरनि जे मुक़ररनि ते 5 खां 10 लख रुपया रिश्वत वरिती वई हुई। ईद खां अॻु रिश्वत तौर खेसि हिकु लिफ़ाफ़ो ॾिनो वियो, जेको हुन डायरेक्टर खे वापसि कयो हो।